यह एक असांजी हिकिड़ी दिल में हिकिड़ी मोहब्बत थो पैदा करे। एतिरा केतिरा आहिनि जिन वटि वञे थो, उनजे दरगाहुनि ते वञे थो त माण्हूअ खे सुकून थो मिले। यकीननि जेका शेर साहिब ॻाल्हि कई इहा सही ॻाल्हि आहे त माण्हू आख़िर छो था वञनि, छाजे करे था वञनि। आऊं त भिटशा में सुकल स्टेडियम अदड़ी कॉन्फ्रेंस में त 200 या 100 माण्हू हूंदा आहिनि, पर राति जो मुंहिंजी अखि खुली करे छा ही वरी मुसीबत थी आहे। अहिड़े VIP अचनि था त रस्ता बंदि करे छॾियूं, आम माण्हू सही भिटशा में पहुचणु सही। ऐं 2 बजे 3 बजे राति जो उथि, तव्हां यकीन कंदो वञी ॿाहिरि बीह रहियसि त नेशनल हाईवे खां वठी भिटशा ताईं हज़ारे माण्हुनि जो हुजूम हो जेको पहिरें पद वञी रहियो। मुंहिंजो इहे ई माण्हू आहिनि जेके लतीफ़ खे सम्झी सघिया आहिनि। असीं त मिड़ी वञूं था आदि। इहा सभु हिकिड़ी अहिड़ी शइ आहे, तुलसी शइ चइजे, पुरस्कार चइजे, देवमालाई चइजे, इहा सम्झ खां ॿाहिरि आहे। इहो सम्झणु जेको आहे, हिते जेको असांजो अचणु, इहो ख़ुदि हिकिड़ी इहा निशानी आहे त असीं हिन में यकीन था रखूं। असांखे यकीन आहे त हीअ ज़िंदगी, हीअ समाज, हीअ जेका तब्दीली आहे, इहे उहे ई माण्हू आणे सघंदा आहिनि जेके मोहबत जो पैगाम ॾियनि था। असां सिंध जे माण्हुनि में जेका वरी ॻाल्हि पियो करियां, इहा मोहबत ई पैगाम आहे, इहो इन्हनि बुज़ुर्गनि जो आहे। हिनखे जेतिरो बि यादि कजे उहो घटि आहे। ऐं हीअ जेसिताईं आहिनि त जेके आहिनि इहे हलिया विया त पोइ असीं हुनखे हमेशह यादि कंदा रहंदासीं। अवां जी वॾी महिरबानी। बेतनि जी तशरीह करणु, ॻाल्हाइणु, पंहिंजी शाइरी, पर साईं वटि अदब जो मक़ाम इहो हुयो। साईं महबूब शाह वटि, साईं महबूब शाह साईं अहमद शाह लकियारी जे पुठियां ईअं बीहंदो हो जीअं पठाणी खान जे पुठियां हिकिड़ो जेको लोई वेड़े हिकिड़ो माण्हू वेहंदो हुयो। ऐं उहो माण्हू जॾहिं पठाणी खान का शाइरी पढ़ंदो त हू हुनजे कन में सुर बाड़ करे ॿुधाईंदो हो त इहो शेर हाणे हीअं पढ़। साईं महबूब शाह ईअं जेको उहा शइ जेका आहे सा साईं बाबा साईं अहमद शाह खां उहा शइ ट्रांसफर कंदो रहियो। ऐं इहो जेको नाह जो सफ़र हो, इहो जेको अदम जो सफ़र हुयो, अदम जे सफ़र खे साईं ईअं गुज़ारियो जंहिंमें हुन चयो त आउं कुझु बि कोन आहियां। असां वटि तमामु इंतिहाई पढ़ियल लिखियल शौकत हुजन साहब वेठो आहे, डॉक्टर शेर वेठो आहे। हिनखे ख़बर आहे त असांजे कंहिं बि इल्म जी, असांजे कंहिं बि तहक़ीक़ जी, असांजे कंहिं बि जेका रिसर्च जेका शुरूआति थींदी आहे, उहा शुरूआति हैरत खां थींदी आहे ऐं हैरत ते ख़तमु थींदी आहे। जेतिरो माण्हू वधीक तइलीम पिराईंदो आहे, जेतिरो वधीक इल्मु ईंदो, ओतिरो माण्हू त वधीक संदसि जहालत खुलंदी आहे त आउं जाहिल केतिरो हुयुसि, मूं वटि पहिरीं जहालत केतिरी। इन करे ही साईं जा शुरूआति वारा साल या साईं जा शुरूआति वारा साल जेके आहिनि से उहे 35 साल उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ख़ामोशीअ में गुज़रिया। ऐं जॾहिं साईं अहमद शाह ही जहान छॾियो तॾहिं मुंहिंजे ख़्यालु ज़हन में इहो ख़्यालु आयो त हाणे लतीफ़ जी इहा उपटार कंदो केरु, साईं जे पुठियां पुटनि मां इहा उपटार केरु कंदो ऐं हाणे लतीफ़ ते ॻाल्हाईंदो केरु। छो मूं कंहिंखे बि लतीफ़ जी ईअं तशरीह कंदे कोन ॿुधो जीअं साईं अहमद शाह कंदो हुयो। ऐं साईं हिन वक़्त ते साईं अनवर शाह जो आस्थानो आहे, उते वेठो अंदरि बाबा सां गॾु, त ॿाहिरि मूंखे साईं अहमद शाह लकियारी जो हिकिड़ो गजंदड़ आवाज़ु ॿुधण में आयो। मुंहिंजो साईं किथां अची वियो। ऐं जॾहिं ॿुधुमि त साईं महबूब शाह थो ॻाल्हाए, ऐं साईं महबूब शाह थो ॻाल्हाए लतीफ़ जे कंहिं बेत जी तशरीह थो करे। उते मूंखे लतीफ़ साईं जो शेर हिन में आयो त हिन कुर संदो मयो माठो न थिए। मूं चयो हा हीअ